इलेक्शन ईंदे चूंड सरगर्मियों तेज़ थी वयूं। साबिक़ एमएनए सरदार मीर ख़ालिद अहमद ख़ान लुंड जे फर्ज़ंद मीर शहबाज अहमद ख़ान लुंड इलेक्शन वेझो ईंदे ई वर्क तेज़ी सां शुरू करे छॾी। नीरपुर माथेलो वेझो यूसी छॾण में ॻोठ कबूल गडानी, ॻोठ सुमार मलिक, ॻोठ ख़ुदाबख्श गडानी, ॻोठ सुमार चनड़, ॻोठ मोहम्मद बख्श सियाल, ॻोठ मोहम्मद नवाज़ ख़ान बोज़दार, ॻोठ गुलबेग गडानी में ॻोठाणनि तरफ़ां भरपूर गुलनि जी वर्खा करे शानदार इस्तक़बाल कयो। कॉर्नर गॾजाणी में इलाइक़े में रहंदड़ मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जे मोज़िज़ीन वरी अंग में शिरकत कई। उन मौक़े ते सभिनी बिरादरियुनि जे तरफ़ां मुकमल हिमायत जो ऐलान कयो वियो ऐं पीपल्स पार्टी जे उम्मीदवार NA 198 ते सरदार मीर ख़ालिद अहमद ख़ान लुंड खे वॾी अक्सरीअ सां कामयाब करण जो वचन कयो। मीर शहबाज अहमद ख़ान लुंड सां गॾु अब्दुल रज़ाक ख़ान बोज़दार, इस्लाम ख़ान बोज़दार, वडेरो गुलशेर अहमद ख़ान बोज़दार, शबीर अहमद रिंद, अब्दुल रज़ाक कोराई, सालिक हुसैन लाशारी, ग़ुलाम सरवर चना, तनवीर अहमद लुंड ऐं ॿिया केतिरा ई मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जा मोअज़्ज़िज़ माण्हू गॾु हुआ।